सिकंदर अली नालो आहे मुंहिंजो। असां ब्रोकरी बि कंदा आहियूं ऐं मच्छी जो कमु बि आहे असांजो। मां मोटियो चाहियां पियो सिटी पिंड बाईपास खां मच्छी मार्केट खां पैसा खयों। मूंखे हिते इहा छेड़ीअ खां ओरे पासे ॾांहुं मोबाइल पई वेंदी आहे। जीअं वाह क्रॉस कयूं हिन साइड ॾांहुं मोबाइल पई वेंदी आहे। हथु ॾिनो मूंखे, मां बीह रहियुमि, चयो कार्ड ॾेखार, मां कार्ड ॾेखारियो मां हिननि खे। वरी मुंहिंजी तलाशी वरितऊं। जंहिंमहिल मुंहिंजी तलाशी वरितऊं कार्ड खां बाद में, कार्ड ॾिसी करे मुंहिंजी तलाशी वरितऊं त मूंखे 2,95,000 मच्छी जा पंहिंजा पैसा पिया मच्छी मार्केट में मिलिया। मच्छी खपाई ते असां तलाउ में माराए करे मोटियो अचां पियो। चेक पियो मूंखे, जंहिंजे मालिक जी सही थियल आहे, सोलंगी जो चेक आहे, उन में मूंखे पैसा भरणा हुआ, ₹1,00,000 भरणो हो उन में चेक में। उहो जंहिंमहिल चेक ॾिठो ऐं मूंखे पैसा ॾिठऊं त हिननि मुंहिंजी उन महिल अखियूं ॿधियूं। मूंखे चयो तुंहिंजे मथां केस आहिनि। मां चयो जे मुंहिंजे मथां केस आहिनि त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे मालिक जो। बसि मूंखे देरि लॻियूं, अखियूं ॿधियूं। हिते मूंखे थाणे ते खणी आया, हे लुकमान ते थाणो आहे, मूंखे त ख़बर बि न आहे एक्सेशन आहे छा आहे। लुकमान थाणे वटि थाणो आहे जेको इहो। हिते एसएचओ जतोई साहिबु आहे। मूंखे पुछा कीअं जेको आहे सो तोखे किथां पकतऊं? मां चयोमि साईं मूंखे पकतो कुझु बि न थियो, मूंखे हथु ॾिनो, मां बीह रहियो आहियां। बसि मूंखे लाहे करे चई जंहिंखे सिधी कर, जंहिंखे सिधी करे मूंखे ठका गोली कराए। मां चयोमांसि साईं मां मोतबर माण्हू आहियां, सॼे ज़िले सखर खां पुछा कर, मुंहिंजी क़ौम खां पुछा कर, हाणे मूंखे तूं सिधी गोली हण, मूंखे तूं जेको जॻह में गोली न हण। उन बावजूदि उते मूंसां विढ़िया आहिनि, सभु सिपाही बि विढ़िया आहिनि, तूं उथी करे हल। मां चयोमांसि उथी करे न हलंदुमि, कोठ वटि घर आहे। घणो टाइम जो हिते रहंदो? हिते असांखे तक़रीबन थी विया आहिनि जेका 7 साल थी विया आहिनि। कारोबार बि कंदा आहियूं, सखर स्टेट बाईपास ते असांजी स्टेट एजेंसी बि आहे, ब्रोकरी बि कंदा आहियूं। उतां हिकु न माण्हू को 100 माण्हू 1000 माण्हू खां पुछा करे मुंहिंजे बारे में इनकारी। मां जेको आहे सो सिंध आईजीअ खां ऐं पाकिस्तान के शऊर जे दोस्तनि खां ऐं सोशल मीडिया जे दोस्तनि खां इहा रिक्वेस्ट कयां थो पियो त ख़ुदा एसएचओ जतोई साहिबु जेके मुंहिंजो नालो नथो अचे पियो, इनखे फिलफोर अगरि इन शइ में इन्वॉल्व थिए त इनखे गिरफ़्तार करे इनखे जेल जे हवाले सज़ा ॾिनी वेंदी।